नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ पारां दवाउनि जे अघ में वाध खां पोइ शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणो त महांगी थिए या ॾही अचे थी ॿाहिरां डॉलर जे करे, त पोइ इन करे फ़र्क़ु पए थो ॾाढो। 200-250 रुपया हींअर इंजेक्शन ते वधियो आहे। इन करे ग़रीबनि हालत वीचारनि जो अॻे पूरो पनो आहे, त जंहिंखे शुगर आहे त उहो वधीक लाभ में निकितो पियो आहे। ख़ासि करे शुगर जूं इंजेक्शनूं ॾाढियूं ॿाहिरां थियूं अचनि, इन करे महांगी आहे। जेके माण्हुनि जूं हार्ट जूं दवाऊं आहिनि, शुगर जूं दवाऊं आहिनि, इन्हनि खे घटि कयो वञे। इहे ग़रीब माण्हू खे अॼुकल्ह शुगर बि आहे, पंहिंजो ब्लड प्रेशर बि आहे, इन करे इहे गोरियूं घटि कयूं वञनि। इहे आहिनि ज़िंदगी बचाइण जूं इहे ई गोरियूं आहिनि। टेंशन डिप्रेशन जे करे माण्हू हींअर मुल्तला थिए त पोइ कुझु ख़ानदानी बीमारियूं हुजनि थियूं, शुगर त आहे ई आहे। साईं, हीअ जेका इंजेक्शन आहे, तव्हां थोरो ॾिसंदा हुनखे गौर सां पढ़ंदा त हीअ जेका मैन्युफैक्चरिंग आहे उहा हिते जी न आहे, उहा ॿाहिरि जी मैन्युफैक्चरिंग आहे। ठीकु आहे, हिते सिर्फ़ु हिते जी मार्केटिंग थिए थी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिननि जो रेट वधाइण हिननि जी मजबूरी आहे। हिननि रेट डॉलर जे हिसाब सां वधे थो। हा, पाकिस्तानी मैन्युफैक्चरिंग हुजे त पोइ तव्हां गवर्नमेंट ते इल्ज़ाम हणी सघो था। हीअ ॿाहिरि मुल्क जी मैन्युफैक्चरिंग आहे, हिते सिर्फ़ु मार्केट थिए थी। हिन जो रेट डॉलर जे हिसाब सां, जॾहिं डॉलर किरंदो त ऑटोमेटिक रेट किरी वेंदो, जॾहिं डॉलर वधंदो त अञा वधी सघे थो। त हिननि कंपनी वारनि जो हिकिड़ो मुआहिदो हूंदो आहे त बाबा असीं जेका ॿाहिरि मुल्कनि जी जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खां जेको असीं मटीरियल परचेस करियूं था, उहो 2 सालनि जो मुआहिदो हूंदो आहे, 3 सालनि जो मुआहिदो हूंदो आहे। जॾहिं उहो मुआहिदो ख़तमु थियो, उन खां पोइ डॉलर जो रेट किरियल हूंदो त उहो इंजेक्शन जो रेट किराए छॾींदा, जंहिं वधियल हूंदो त वधाए छॾींदा। साईं, उहो गवर्नमेंट इंजेक्शनूं अहिड़ियूं गवर्नमेंट जेके आहिनि सो सिविल हॉस्पिटल में सप्लाई कंदियूं आहिनि, पर उन्हनि जी बि हिकिड़ी कोटा हूंदी आहे। पोइ कंहिंखे काफ़ी क़दुरु जेसिताईं हूंदी आहे उहे मिली वेंदियूं आहिनि, बाक़ी कुझु रहिजी वेंदा आहिनि। इंजेक्शन वधी आहे, सिर्फ़ु डॉलर जे करे वधी आहे। ॿाहिरि मुल्क जी प्रोडक्ट आहे, इन हिसाब सां हिननि जा रेट इंक्रीज़ थिया आहिनि। उन जे करे हाणे जेके इंजेक्शन 2 वठण वारा उहे हाणे हिकिड़ी वठंदा आहिनि। ग़रीब माण्हू लाज़मी ॻाल्हि आहे, पुॼी नथा सघनि। गवर्नमेंट खे इहा ई अपील आहे त महिरबानी करे हिननि जा रेट घटाया वञनि, छाकाणि त हर घर में पेशेंट आहे अॼुकल्ह, उन जे करे महिरबानी करे अञा रेट घटाया वञे। जेको पेशेंट ग़रीब आहे उहो जेको डाउट में अची थो वञे त एतिरी वधी वई इंसुलिन ऐं कीअं वठनि, पोइ वीचारा हुतां हथ करे पैसा गॾु करे पोइ वीचारा वठंदा आहिनि। पर असांखे ख़ुदि खे दुख थिए पियो त एतिरी इंसुलिन वधी वई आहे, जेकी 645 वारी 888 थी आहे। ॾाढो दुख थियो आहे असांखे। असां चवंदा त इन ते बि सेटिंग थिए, सभु कुझु जेके आहे न, ॿियो कुझु ग़रीबनि लाइ भलो थींदो। इहा महांगी थींदी आहे, डॉलर जे हिसाब सां मेडिसिन महंगी थींदी है। ये कि बेसिकली ये जो तमाम मेडिसिन है वो डॉलर बेस्ड मेडिसिन है, माना डॉलर बढ़ता है तो इंसुलिन और इसके अलावा जो भी लाइफ सेविंग मेडिसिन है जिसका खाना लाजमी है, यानी कि अगर जीना है तो वो लाजमी खानी है, तो वो तमाम महंगी हो गई है। इसके लिए हुकूमत को इक़दाम करने चाहिए कि इसके लिए गरीबों को ख़ास तौर पर रिलीफ देनी चाहिए, क्योंकि ये गरीब तो इसको अफोर्ड कर ही नहीं सकता। अमीर जो है वो तो ख़रीद लेगा, ये 1000 की हो या 5000 की हो, लेकिन गरीब इसको ख़रीद ही नहीं सकता। तो इसके लिए हमें ये चाहिए, हमें अपील करनी चाहिए अदालत से, आला अदलिया से, हुकूमत से, जो भी बड़े हुक्मरान हैं जो इसके लिए कुछ भी कर सकते हैं, वो कम से कम जो है वो इसके लिए माना आम आदमी को जो है ना वो रिलीफ दे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।